अॼु की वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जो जेको दौलत नवाज़ हुयो, जेको दोल वॼाईंदो हुयो, हर महफ़िल में जलाल चांडे सां गॾु हुयो। अलाए जुड़ियो जेको आहे सो नालो हुयो उन जो, अलाए जुड़ियो समो नालो हुयो, ज़ात जो समो हुयो, अलाए जुड़ियो नालो हुयो उन जो। ऐं उहो हर महफ़िल में जलाल चांडे सां गॾु हूंदो हुयो। ऐं जलाल चांडियो जेका बि महफ़िल में वेंदो हुयो, अलाए जुड़िए समो खे पाण सां गॾु वठी वेंदो हुयो। मेन दौलत नवाज़ हुयो जेको त दोस्तों अलाए जुड़ियो जेको समो हुयो उहो जलाल चांडे जो साथी हुयो, जॾहिं खां वठी जलाल चांडे पंहिंजा गीत स्टार्ट कया। ऐं आख़िरी लम्हे जॾहिं जलाल चांडियो बीमारीअ जे बिस्तरे ते वञी पियो, तेसि ताईं बि जलाल चांडे सां गॾु हुयो जेको आहे सो अलाए जुड़ियो समो। ऐं हिन वक़्तु जेके जलाल चांडे जा पुट जेके फ़नकार आहिनि, हिन वक़्तु उन्हनि सां पंहिंजी ड्यूटी अदा पियो करे। ऐं उअं ई जलाल चांडे सां जीअं गॾु हुयो, ईअं ई जलाल चांडे जे पुटनि सां गॾु जेको आहे सो ईमानदारीअ सां। त दोस्तों अलाए जुड़ियो जेको समो हुयो उहो सिंध जो हिकु बहितरीनु दौलत नवाज़ हुयो। इन जे करे जलाल चांडे चूंडे पाण सां गॾु खयो हुयो। जॾहिं अलाए जुड़ियो समो न हूंदो हुयो जॾहिं पाण सां गॾु, त जलाल चांडियो महफ़िलनि में न वेंदो हुयो। छाजे करे जो दोल ऐं साज़ खां बग़ैर राग जेको आहे सो कहिड़ो मज़ो ॾींदी। इन जे करे दौलत नवाज़ खे पाण सां गॾु हमेशह साण रखंदो हो जलाल चांडियो। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो जग मशहूरु फ़नकार हुयो। ऐं जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ में नंढा वॾा मेला बि रखाईंदो हुयो। पंजाब जा मल बि ईंदा हुया ऐं सॼे सिंध जा मल गॾु थींदा हुया। जलाल चांडियो उन्हनि खे इनामात बि ॾींदो हुयो, पैसा बि ॾींदो हुयो। ऐं जेके इनामात जलाल चांडियो पाण पंहिंजे हथनि सां जेको आहे सो विराए ॾींदो हुयो उन्हनि खे। ऐं जेके बि भला भला मल हूंदा हुया, जेके मुक़ाबले खे खटींदा हुया, उन्हनि खे बोस्की या पटका थिया या पैसनि जा हार पाराए करे उन्हनि खे जेको आहे सो अलविदाई कराईंदो हुयो। ऐं वॾनि वॾनि महफ़िलनि में पाण ॻाईंदो बि हुयो। ऐं पंहिंजे ॻोठ में जेके मेला लॻाईंदो हुयो, उन मेले में जलाल चांडियो पाण ॻाईंदो हुयो। ऐं भला भला प्रोग्राम रखाईंदो हुयो जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ में। जलाल चांडियो शौक़ीन हुयो मेहनि जो। घोड़ा भला भला घोड़ा जेको आहे सो जलाल चांडे वटि हुया। ऐं जलाल चांडियो घोड़नि जी मेल बि कराईंदो हुयो पंहिंजे ॻोठ में। ऐं जेको बि घोड़ो जेको आहे सो कामयाबु थींदो हुयो, खटींदो हुयो, उन घोड़े वारे खे इनाम 1000 रुपया ॾेई करे ऐं हज रखी ऐं टोपी जेको आहे सो पाराए करे सिंध जी सुखणी ऐं उन्हनि खे रवाना कंदो हुयो। दोस्तों जलाल चांडियो सिंध, बलोचिस्तान, पंजाब में तमामु घणो मक़बूल हुयो। ऐं एॾा पंहिंजे गाॾीअ ते चढ़ी वञी उते बि जेको आहे सो तमामु घणा महफ़िल अटेंड कंदो हुयो। बलोचिस्तान में त तमामु घणो माण्हू ॿुधंदा हुया जलाल चांडे खे ऐं दावतूं ॾेई जलाल चांडे खे घुराईंदा हुया दोस्तो हुते। ऐं जलाल चांडे जी हिकु ख़ूबी हूंदी हुई, जलाल चांडियो कंहिंसां बि पैसनि ॾोकणनि जो न ॻाल्हाईंदो हुयो। जलाल चांडे खे दावत मिलंदी हुई। जलाल चांडियो जे अगरि वांदो हूंदो हुयो त उन्हनि खे चई छॾींदो हुयो त बाबा ठीकु आहे, हाणे तव्हां तयारी कयो, मां फ़लाणे तारीख़ ते तव्हां वटि पुॼी वेंदुसि। त पोइ जलाल चांडियो उन तारीख़ ते वञी उन्हनि जे महफ़िल में पुॼी वेंदो हुयो। जलाल चांडे खे जेके बि पैसा ॾोकड़ दिलि सां माण्हू ॾींदा हुया या जेका घोर मिलंदी हुई जलाल चांडे खे, उहा वठी ख़ुशीअ सां पंहिंजे ॻोठ जी तरफ़ रवाना थींदो हुयो। ऐं माण्हू जलाल चांडे जो क़दुरु कंदा हुया दोस्तो। ऐं माण्हू जलाल चांडे खे लखें रुपया घोर बि ॾींदा हुया। ऐं जेको आहे सो पैसनि जा हार बि पाराईंदा हुया। ऐं हूअं बि पैसा जेको आहे सो जलाल चांडियो महफ़िल में भला कमाए ईंदो हुयो। इन जे करे जलाल चांडियो ख़ुशीअ सां ॻाईंदो हुयो ऐं पंहिंजी महफ़िल सम्झी करे जलाल चांडियो उन्हनि महफ़िलनि में ॻाईंदो हुयो। वॾी महिरबानी, उमेद आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी